अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, अॼोके हिन ख़ुसूसी प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह साहब। अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। शाह साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम फैज़ साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी महिरबानी, तव्हां तकलीफ़ कई। शाह साहब, अॼुकल्ह जेको आहे हीउ रिसेंट अॼु बि वाक़ियो थियो आहे, हीउ हाफ फ्राए फुल फ्राए पुलिस गर्दी जा वाक़िया इंतिहाई जेको आहे वधी विया आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि, टर्मिनोलॉजी हली आहे। मां तव्हांखे तमामु क्लियर करणु थो चाहियां त मुंहिंजी हुकूमत या पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं बि गैर क़ानूनी या एक्स्ट्रा जुडिशल या कानून जे मथां एक्टिविटी जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे ऐं अहिड़ी का प्रैक्टिस अगरि आहे त उनखे ख़तमु कयो वेंदो। इन में मां तव्हांखे ॿुधायां त हालतूं कुझु अहिड़ी थी वियूं जो कॾहिं कॾहिं पुलिस पाण थोरो डपु चइजे या टेररिस्ट से पंहिंजी जान बचाइण जे हिसाब सां कॾहिं एक्सीड करे वेंदी आहे, पर इहो बिल्कुलु एक्सेप्टेबल कोन्हे। ऐं जेको बि मुलज़िम हुजे उनखे बिल्कुलु प्रॉपर ड्यू प्रोसेस खां पोइ सज़ा मिलणु खपे। पर हीउ ॾिसो, पन्ने अकेला वारो वाक़ियो थियो, नौजवान इंजीनियर भुट्टो जेको हुयो लाड़काणे जो, उन खे पुलिस मारे छॾियो विदाउट एनी हो। मां तव्हांखे चवां थो इहे इशूज़ थिया आहिनि, ईअं कोन त डिनाए कोन थो कयां त अहिड़ी ॻाल्हि न थी आहे, अहिड़े इशूज़ थिया आहिनि, पर इहो का हुकूमती पॉलिसी कोन्हे, न पाकिस्तान पीपल्स पार्टी जी का पॉलिसी है। ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि वाक़ियात खे लॉ एंड ऑर्डर जी जनरली सूरत हाल बहितर करे इहो जेको लेवल ऑफ जो एक्शन आहे उनखे हेठि करे जीअं माण्हू कंफर्टेबल रहनि, इंशाअल्लाह ताला हिनखे ख़तमु आणींदासीं। इंतिहा पसंदी वधी वई आहे चवनि था कराची जे अंदरि, त इहे एलिमेंट्स काफ़ी अरसे खां वठी चया पिया विया त भई तालिबानाइज़ेशन कराची जी थिए पई, पर हाणे पाण ॾिसूं था त नवाब शाह मां रिसेंटली कुझु माण्हू पकड़िया ऐं पंहिंजो कुझु माण्हू जेको आहे शिकारपुर मां पकड़िया ऐं वॾा वाक़िया बि थिया आहिनि। शिकारपुर ख़ासि तरह जो हब रहियो आहे जकबाद। तव्हांजो एज़ अ चीफ मिनिस्टर छा उन ते ओपिनियन आहे? फैज़ ॾिसो, इंतिहा पसंदी दुनिया भर में हिकिड़ो फिनोमिना आहे जो वधी वई आहे, को पाकिस्तान सां स्पेसिफिक कोन्हे। जेके तमामु सेफ मुल्क सम्झिया वेंदा हुआ, यूरोप में काफ़ी टेररिज़म जी एक्टिविटीज़ थियूं आहिनि ऐं आउं को हिनखे जस्टिफाई कोन थो कयां, सफ़ा सभु ग़लति आहिनि, न थियणु खपनि किथे बि। पर तव्हां अगरि ॾिसंदो त जनरली सिंध जे अंदरि असांजी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर थी आहे। हा, इंटरनेशनल टेररिज़म जेको आहे उनजो तव्हां जेके तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां त जेके पहिरीं प्रॉब्लम्स हूंदा हुआ, रोडनि ते धाड़ा, किडनैपिंग फॉर रैंसम या इन तरीक़े जे ॿिया क्राइम्स, इन्हनि में तमामु राहत आई आहे। हा, टेररिज़म या इंतिहा पसंदी जेको यूनिवर्सल फिनोमिना हिकिड़ो वर्ल्ड ओवर थी वियो आहे, उन सां असां बि अफेक्ट थिया आहियूं। पर पुलिस ऐं कराची ताईं रेंजर्स पुलिस सां गॾु मिली इन हद ताईं काफ़ी इन ॻाल्हि में काफ़ी हद ताईं काबू पातो आहे। पर जीअं मां चयो त अञा घणो कमु बाक़ी आहे। ऐं जेको ख़ासि तौर ते कराची में जेको कराची टारगेटेड ऑपरेशन हो, उन में कुझु ख़ातिर खां फ़वाइद हासिल थिया आहिनि, पर उहो कामयाबु तॾहिं थींदो जॾहिं पुलिस पंहिंजे पाण इन्हनि सूरत हाल में काबू पाए सघे। मां त पुछणु पिया चाहियो, ज़रा तव्हां चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द प्रोविंस आहियो, लेवल ऑफ थ्रेट केतिरो आहे तव्हांजी ज़रा इंफॉर्मेशन छा आहे? मां तव्हांखे ॿुधायां, इंटरनेशनली लेवल ऑफ थ्रेट असांखे त जेको ख़ासि तौर ते हींअर वाक़िया थिया, मां सॼी सिंध जी ॻाल्हि थो कयां, असांखे ख़ासि तौर ते हींअर असांखे घणो थ्रेट ॿाहिरियां अची वियो आहे। तव्हांखे हींअर रिसेंटली ख़बर हूंदी, ऐं इहो पब्लिक आहे इंफॉर्मेशन, का अहिड़ी लिकियल ॻाल्हि न आहे त अक्रॉस द बॉर्डर जेको असांजो जंक्शन थो थिए पंजाब ऐं बलूचिस्तान सां, उते असांखे वधीक थ्रेट आहे। तव्हां हींअर शिकारपुर जो ॿुधायो, जेकबाद, इहे सभु डिस्ट्रिक्ट्स इन तरीक़े सां थोरो अंदरि थ्रेट इन करे आहिनि जो असांजो बॉर्डर मिले थो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेतिरी तयारी असां कई आहे, इन करे असां पाण डायरेक्टली टेररिज़म जो शिकार रहिया आहियूं। ॿियनि सूबनि में बि आहे, सदन पंजाब में बि काफ़ी हद ताईं आहे, बलूचिस्तान में त इहो टेररिज़म जो अंसर तमामु पहिरें खां आहे। बलूचिस्तान जो काफ़ी सारो हिसो त सूबाई हुकूमत जे कंट्रोल में बि कोन्हे, ॿिया इदारा हुनखे ॾिसंदा आहिनि, पर इहो हाणे असांजे पासे उतां ई अचनि था इहे, पोइ असां उनजे लाइ सॼा इंतज़ाम कया आहिनि। लेवल ऑफ थ्रेट डेफिनेटली आहे, उहो असां रिकग्नाइज़ कयूं था, पर असां तयारु आहियूं उनखे फेस करण लाइ। तव्हां कराची टारगेटेड ऑपरेशन जी ॻाल्हि कई, उनजी छा सूरत हाल आहे? कराची टारगेटेड ऑपरेशन सितंबर 2013 खां शुरू थियो आहे, 3 सालनि खां वधीक थी वियो आहे हिन ऑपरेशन खे। डेफिनेटली ऑपरेशन खां पहिरीं ऐं ऑपरेशन खां पोइ अगरि कंपेरिज़न कजे त तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। हुन में पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी
काफ़ी कामयाबी हासिल कयूं आहिनि। हींअर रिसेंटली तव्हां ॾिसंदा तव्हांखे ख़बर आहे त जेको हिकिड़ो वॾो असले जो ज़ख़ीरो मिलियो आहे असांखे हिकिड़ी जाइ तां लिकियल, इहे सभु उहे एक्टिविटीज़ जी वजह सां हू टेररिस्ट जेके आहिनि उन्हनि असलो लिकायो आहे, हिकिड़ी जाइ ते गॾु करे रखी कोशिशि कई अथनि, उहो पकड़िजी पियो आहे। असांजो ॿियो बि इंटेलिजेंस इदारनि सां गॾु इहे रेड हलंदियूं पियूं, पर इहो टारगेटेड ऑपरेशन में मूं जीअं चयो ख़ातिर ख़्वाह कामयाबी त थी आहे, पर पूरी तरीक़े सां कामयाबु मां हुनखे तॾहिं चवंदुसि जॾहिं असांजी पुलिस पाण इन क़ाबिल थी वञे जो इन थ्रेट खे अकेले सिर मुंहुं ॾे ऐं इन थ्रेट जे पंहिंजो ख़ात्मे लाइ पाण कमु करे सघे। डू यू कंफर्म के रॉ जेको आहे इन्वॉल्व आहे? जीअं अक्सर असां ॾिसंदा आहियूं मुख़्तलिफ़ माण्हू पकड़िबा आहिनि ऐं पुलिस अफ़सर अची उहो बयानु ॾियारींदा आहिनि त इहो रॉ इन्वॉल्व आहे। सहूलत मिर्ज़ा बि पंहिंजो आख़िरी जेका हुनजी हुई उन स्टेटमेंट जे अंदरि बि हुन चयो। तव्हां एज़ अ चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द प्रोविंस कंफर्म कयो था त रॉ जो इन्वॉल्वमेंट आहे हिते? मुंहिंजो ख़्यालु आहे एज़ चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द प्रोविंस ऐं अहिड़ा फ़ैसिला ऐं अहिड़े बयानु ॾियणु डेफिनेटली दुश्मननि जी एजेंसीज़ इन्वॉल्व त आहिनि ऐं इहो ओपन फैक्ट आहे। कंफर्म कयां ऐं न कयां, चवां मां न चाहियां त तव्हां मञी वञो या हा चवंदुसि तव्हां मञो, इहे डेफिनेटली आहिनि। पर एज़ चीफ मिनिस्टर मूंखे पाण खे हिकिड़ो त इहो हिकिड़ो इंटेलिजेंस एजेंसीज़ जो डोमेन आहे, मां उन्हनि खे चवंदुसि त उन ते जवाबु ॾियनि। इशारा ज़रूरु आहिनि पर कंफर्मेशन तॾहिं थींदी जॾहिं असांखे डायरेक्ट लिंक सां बलूचिस्तान में कुलभूषण वारो जेको इहो यादव वारो उन सां त ख़बर थी पए रॉ जी इन्वॉल्वमेंट आहे, केतिरे हद ताईं आहे। मां चवां त हर इंसिडेंट में ॿाहिरि हिकिड़ो माण्हू मारिजी थो वञे, हुन में बि रॉ आहे, ईअं आउं कोन चवंदुसि। ज़रूरु इत्तेजाब क्रिमिनल एलिमेंट्स आहिनि, पर रॉ या इंटेलिजेंस जेके दुश्मन जी एजेंसीज़ आहिनि उहे ज़रूरु पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण में हर जाइ ते मौजूदु आहिनि। मां इन जे लाइ बि पुछणु चाहियां थो छाकाणि 90s जे दौर खां वठी जॾहिं त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, पंहिंजो नसीरुल्लाह बाबर जे दौर में जॾहिं इहो ऑपरेशन हलियो पिए, तंहिं वक़्तु बि इहो चयो वियो त असांखे जिनाहपुर जा नक्शा मिलिया आहिनि हितां। हिन भेरे असां ॾिठोसीं जहिड़े क़िस्म जूं तक़रीरूं थियूं, 22 पंहिंजो तारीख़ वारो सानियो तव्हांखे यादि आहे, ऐं उनखां पोइ जेको आहे त इहो एलिमेंट केतिरे हद ताईं कराची जे अंदरि इन्वॉल्व आहे? इन्वॉल्वमेंट त साफ़ ज़ाहिर आहे। जेकी 22 अगस्त वारो बि इशू थियो, हाणे हुन में केरु इशू इहो न आहे त इन्वॉल्व आहे या कोन्हे, इन में को शक ई कोन्हे। पर मां चई त हर इंसिडेंट में या कहिड़नि इंसिडेंट्स में इहे एजेंसीज़ जेके दुश्मननि जूं आहिनि इन्वॉल्व आहिनि, उनजी पकी ख़बर न आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त बलूचिस्तान में त पकड़ियो वियो न माण्हू, जेकी ख़बर पई। इन तरीक़े सां ॿिया लिंक्स ख़बर पवनि था त आहिनि, पर मां हिनखे जनरलाइज़ न कंदुसि। मां हर शइ रॉ ते हणी ऐं पाण खे वरी न करे छॾींदुसि त बाबा मां छा कयां, सभु रॉ आहे। असांखे पाण खे इन मसइलनि खे रिज़ॉल्व करिणो आहे, पर इन्वॉल्वमेंट डेफिनेटली आहे। हाणे तव्हां साॻियो सवाल मुंहिंजे ख़्याल वरी कयो त उन में को पिन पॉइंट न करे सघंदो फलाणे इंसिडेंट में रॉ इन्वॉल्व हुयो, त ज़रूरु जेके इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ आहिनि उहे उन जे बारे में सही ॿुधाए सघंदियूं। न मां इन जे लाइ उहो तव्हांखे शायदि इहो बार बार लॻंदो हूंदो त मां बार बार उहो सुवाल थो कयां, पर इहे ॾिसो सिंध जे लाइ इहो सभ खां वॾो हिकिड़ो जेको इहो एलिमेंट ऑफ थ्रेट डेवलप थियो आहे, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां अपोज़िशन में हुया, उन वक़्त में बि तव्हां ॾिठो परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में नेटो जे कंटेनर गुम थियण जूं ख़बरूं मंज़र आम ते आयूं, मीडिया जे अंदरि लीक थियूं। हाणे जेका तव्हांजी हुकूमत या कामयाबी हासिलु कई आहे, जेके पकड़िया विया आहिनि पंहिंजो अज़ीज़ाबाद मां, उनजे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो चवण आहे त उन ते नेटो जी स्टैंपिंग आहे। मां चवंदो त इहो जेको एॾो वॾो ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे जेका सिंध जे हवाले सां कई वई त नेटो जा टैंकर गुम थी विया हथियारनि जा, ऐं हाणे असांखे, पर असां ॾिसूं था त उन हिकिड़ी एॾी वॾी ख़बर जी इन्वेस्टिगेशन जी का उहो न थी आहे त भई एॾी ख़बर खे असां बसि उहो करे छॾियोसीं। न कहिड़ी इन्वेस्टिगेशन न थी आहे त नेटो जा कंटेनर गुम थिया या न थिया? जे थिया 2007 में हुन में काफ़ी वेरिएट आहिनि। ॾिसो न, मां वञी हिस्ट्री में हली वेंदुसि, काफ़ी वेरिएट कॾहिं चऊं त गुम ई न थिया आहिनि, का शइ ई कोन्हे। असांजी गवर्नमेंट न हुई उन ज़माने में, सेवरल उन में ॻाल्हियूं आयूं आहिनि। मां उनखे इन्वेस्टिगेट पाण त पर्सनली न करायो, बट ॿियूं काफ़ी आहिनि पेंडिंग ॻाल्हियूं जंहिंखे या जेकी मोर इमोजन ॻाल्हियूं, इहे ज़रूरु इन्वेस्टिगेशन वारनि खे ख़बर हूंदी। उहो ओवरऑल ॾिसनि था त हिन में छा सूरत हाल आहे, पर इहो स्पेसिफिक टू सिंध कोन्हे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इहो जेको टेररिज़म जो मेनेस आहे उहो सॼे पाकिस्तान, सॼी दुनिया में आहे। मां ईअं न चवंदुसि सिंध ते, कराची
वॾो शहर आहे उन में ज़रूरु वधीक चाहे जो नंढो इंसिडेंट कराची में थिए थो त सॼी दुनिया में फैलिजे थो, पर इन सां गॾोगॾु असां पूरे सिंध में तयारु आहियूं। ऐं अगरि तव्हां ॾिसो त ॿियनि पासनि ते बि हींअर रिसेंटली जेको शिकारपुर में ईद जे ॾींहं ते वाक़ियो थियो खानपुर में, उहो बि लोकल माण्हुनि गॾिजी ऐं पुलिस इमीडिएटली रिएक्ट करे हिकिड़े दहशतगर्द खे मारे विधो, ॿिए खे पकड़े विधऊं। सो इहे अलर्टनेस हर जाइ ते आहे ऐं असां तयारु आहियूं, पर इन सां थ्रेट अञा मां चवां थो तमामु घणो आहे। ऐं जेको ख़ुदकश बमबार या हिकिड़ो सुसाइड जैकेट पाए जेको निकिरे थो, उहो त पंहिंजी ज़िंदगी खां जान छॾाए निकिरे थो, उहो उन खां हमेशह तयारु रहणु खपे अहिड़े थ्रेट खां। ईअं न आहे जो असां सभु तयारियूं करे वरितियूं ऐं इंसिडेंट थींदो ई कोन, अलाह करे न थिए, असांजी कोशिशि पूरी आहे त हिन ते कंट्रोल थिए। पर इन सां गॾोगॾु जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॾियण लाइ तयारु आहे ऐं उनखे ईअं ब्रेन वॉश कयो थो वञे त उहो पंहिंजी ज़िंदगी ॾियण लाइ तयारु थी थो वञे, उन खां होशियारी तमामु घणी सॼी कम्यूनिटी खे करणी पवंदी। मतिलबु तव्हां सम्झो था त हाणे जॾहिं ही हथियार पकड़िया आहिनि उन जे तनाज़ुर में इहो जेको काफ़ी माण्हू ज़हन में आयो आहे त नेटो वारो टैंकर्स जे गुम थियण वारो मसइलो जेको हुयो, उन वक़्त जी शिपिंग मिनिस्ट्री बि हुई, इनखे री इन्वेस्टिगेट करण जी ज़रूरत न आहे। इन्वेस्टिगेशन त थींदी न, इहो हथियार जी ॾिसो, हथियार पकड़ियो वियो, काफ़ी तादाद में पकड़ियो वियो, इहे हिते ख़तमु ॻाल्हि कोन थींदी। पकड़िजी वियो, ताड़ियूं वॼायूंसीं, इनाम ॾिनोसीं, इहा ॻाल्हि हिते ख़तमु न थींदी। इहो हथियार आयो कीअं, किथां आयो, कंहिं रखियो, इहा सभु इन्वेस्टिगेशन में ज़ाहिर थियणु खपे, तंहिंखां पोइ कामयाबी आहे। अच्छा, हाणे हिकिड़े ॿिए पासे ते मां चाहींदुसि, पॉवर्टी सिंध जे अंदरि वधे पई। मतिलबु हर नए ॾींहुं जेके बि अचनि थियूं रिसर्च या जेके सर्वेज़ अचनि था, सिंध जे अंदरि पॉवर्टी वधे पई। हालांकि मां ॾिसंदो आहियां असां वटि काफ़ी जेको इंटेलिजेंस आहे जॾहिं लिखंदी आहे त पंहिंजो चवंदी आहे त भई हेॾो अमीर सूबो आहे, हिते पोर्ट्स बि आहिनि, हिते कोल बि आहे, हिते एग्रीकल्चर बि आहे, हिते ह्यूमन रिसोर्स बि आहे, हिते जेको आहे दुनिया जो सभु शयूं आहिनि जेका हिकिड़े खिते खे अमीर बणाए सघनि थियूं। पोइ बि गैस बि आहे, तेल बि आहे, इशू आहे, पर पॉवर्टी वधे पई। बिल्कुलु इशू आहे। इन ते 8 सालनि खां तव्हांजी हुकूमत आहे पीपल्स। मां बिल्कुलु आउं त चवंदो आहियां 8 सालनि खां मुंहिंजी हुकूमत आहे, ऐं पाण हुकूमत जो पार्ट रहियो आहियां। हा, प्रॉब्लम आहे, हिन खे अॻिते डील करण जे लाइ। ऐं पहिरीं बि थींदो रहियो आहे, असांखे इशूज़ काफ़ी आया, उन्हनि में कोन ईंदुसि, पर हाणे अॻिते ॾिसूं त अॻिते असां कीअं हिननि खे रिज़ॉल्व कयूं। पॉवर्टी घटाइण जे लाइ पहिरियों कमु त अगरि तव्हां ॾिसो गवर्नमेंट सेक्टर में अनएम्प्लॉयमेंट तमामु घणी हुई, त गवर्नमेंट सेक्टर में जेके जॉब्स ते पाबंदी उहा मूं लाइ छॾी, कैबिनेट खां सलाह मशवरो करे। इंशाअल्लाह ताला उन में कुझु न कुझु असां कॉन्ट्रीब्यूट कंदासीं गवर्नमेंट साइड जी तरफ़। ऐं इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट तमामु घणो ज़ोर थो ॾियां त जीअं प्राइवेट सेक्टर खे इंसेंटिव थिए त हिते वॾो प्रॉब्लम थियो त प्राइवेट सेक्टर सिंध छॾे ॿियनि सूबनि में बि वियो, ॿियनि मुल्कनि में बि वियो। ऐं गवर्नमेंट अकेलो त सभिनी खे रोज़गार फ़राहम न करे सघंदी, त प्राइवेट सेक्टर खे इंसेंटिव्स ॾियणु, प्राइवेट सेक्टर सां ॻाल्हाइणु मूं शुरू कयो। मां कराची चैम्बर वियो, हिते बेसिकली त असांजो सॼी घणी इंडस्ट्री कराची में, पर कराची जे अलावा जॾहिं हैदराबाद वियुसि उते चैम्बर वारनि सां मिलियुसि, ऐं सखर वियुसि उते बि चैम्बर वारनि सां मिलियुसि, त मक़सदु इहो ई आहे त उन्हनि खे थोरो कंफर्ट ॾियणु, उन्हनि जे तकलीफ़ूं ॿुधी उन्हनि खे एड्रेस करणु। ॻाल्हि इहा आहे त जीअं हू इन्वेस्टमेंट हिते वधीक कनि, कुझु इंडस्ट्री लॻे, माण्हुनि खे रोज़गार मिले। तव्हां ऑयल ऐं गैस जी ॻाल्हि कई, डेफिनेटली सिंध में गैस या कोयले जा रिज़र्व्स आहिनि, उन ते बि कमु शुरू थी वियो आहे। कोयले जी माइनिंग जेकी आहे ब्लॉक 2 जी, उहा तमामु एडवांस स्टेज ते आहे। उन में लोकल माण्हू तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि। चलो, तव्हां कयो त इहा पॉवर्टी जी कोल बि त पॉवर्टी इरेडिकेशन में कमु ईंदो। तव्हां इहे सभु शयूं गंढियल आहिनि, का शइ अलॻि अलॻि कोन्हे पियासि। ही हुकूमत जो मक़सदु इहो हूंदो आहे त इहे जेके डिफरेंट फैक्टर्स आहिनि जेके हिकिड़े ॿिए ते डिपेंड था कनि, इन्हनि खे गॾिजी अॻिते वधाइजे। लॉ एंड ऑर्डर सही न हूंदो, उहो बि हिकिड़ो पॉवर्टी जो वॾो रीज़न आहे। माण्हू अगरि सेफ न हूंदो, पंहिंजे घरां निकिरी न सघंदो कमकार लाइ, त उहो कमाईंदो किथां? इहे सभु इंटरलिंक्ड आहिनि शयूं, त इन ते हर शइ ते हिकिड़ी रोड मैप हूंदो आहे, हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे। ज़ाहिर आहे तव्हां वटि जेको आहे यको तव्हां एज़ अ फाइनेंस मिनिस्टर बि काफ़ी अर्सो कयो आहे, ऐं PNW बि तव्हां वटि रही आहे, प्लानिंग एंड डेवलपमेंट। रोड मैप छा आहे त असां इंडस्ट्रियलाइज़ेशन खे बूस्ट कंदासीं सिंध जे अंदरि, इन्वेस्टमेंट ईंदी त कहिड़नि सेक्टर्स जे लाइ असां माण्हुनि खे उहो पिया कयूं, को न को विजन हूंदो न, जेकर छाकाणि त बाक़ी त थी वेंदी हू ॻाल्हि थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु आहे। मां चाहींदुसि सॼो की हिन निशिस्त में को सीरियस गुफ़्तगू हले थी पई, तव्हां शायदि असांजे नाज़रीन खे ॿुधायो त रोड मैप तव्हांजे ज़हन में छा आहे? मां तव्हांखे ॿुधायां थो, पहिरियों जेको हो कोशिशि मूं तव्हांजो त लॉ एंड ऑर्डर उनखे अहिड़े हद ताईं बहितर कजे
जो माण्हू कंफर्टेबल रहे कमु करण में, ॿाहिरि निकिरण में, ॿार स्कूल वञनि। मुंहिंजो ज़हन अगरि मां कम में हूंदुसि ऐं मुंहिंजा ॿार स्कूल वियल हूंदा ऐं मूंखे हुनजी सेफ्टी जी ख़बर न आहे त मां उहो परफॉर्म न करे सघंदुसि। ऐं सो लॉ एंड ऑर्डर टॉप प्रायोरिटी। सोशल सेक्टर्स में मां चई चुको आहियां, एजुकेशन ऐं हेल्थ, उन्हनि जी सर्विस डिलीवरी बहितर करणी आहे असांखे। इहे त थी वियूं माण्हुनि जे सम्झो त इलाही फैसिलिटीज़ जंहिंसां माण्हुनि जी जनरल लिविंग कंडीशन बहितर थिए। इन टर्म्स ऑफ इकोनॉमी, पॉवर्टी एंड इन टर्म्स ऑफ इकोनॉमी, पॉवर्टी इकोनॉमी सां रिलेटेड। इन टर्म्स ऑफ इकोनॉमी मां तव्हांखे ॿुधायो त एग्रीकल्चर सेक्टर, असांजो एग्रीकल्चरिस्ट सूबो आहे, मुल्की आहे। सूबो ख़ासि तौर ते एग्रीकल्चर में असांजी इन्वेस्टमेंट्स बोथ इन इरीगेशन ऐं एग्रीकल्चर। साॻियो ई शइ आहे, उन में पाणी जो वॾो मसइलो आहे। इन लाइ लाइनिंग कनाल्स जी, वाटर कोर्सिस जी, इहो हिकिड़ो वॾो मनसूबो आहे जेको ऑलरेडी शुरू आहे। उनखे वधीक तेज़ी सां कमु अॻिते वधाइण लाइ हिकिड़ी इहा आहे त जीअं रोज़गार या एग्रीकल्चरिस्ट खे जेको रॉ मटीरियल आहे पाणी जो अवेलेबल थी सघे। उनजे अलावा एग्रीकल्चर सेक्टर में असां वटि वर्ल्ड बैंक सां जी मदद सां ॿ टे प्रोग्राम्स आहिनि एग्रीकल्चर में भई लाइफ स्टॉक में। उन्हनि जो मक़सदु इहो आहे त हिननि जी ग्रोथ वधाइजे। इहो एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट्स आहिनि, सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट जे नाले सां। उन में उनजो ऑब्जेक्टिव इहो आहे त एग्रीकल्चर ग्रोथ वधाइजे, उन सां इकोनॉमी बहितर थींदी। इंडस्ट्रियल साइड ते असां वटि जीअं तमामु घणी, तव्हां कोयले ते मूंखे ॻाल्हाइण कोन था ॾियो, पर हुते घुमी फिरी हुते मूंखे वञिणो ई पवंदो। पर ख़ैर उनजो न त सवाल कंदो त उन वक़्तु जवाबु ॾींदुसि। इंडस्ट्रियल सेक्टर में एनर्जी रिलेटेड जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि ते फोकस तमामु घणो आहे। उन में फॉसिल फ्यूल, कोल ऐं गैस जे लाइ असां फेडरल गवर्नमेंट सां हींअर ॻाल्हायां थो पियो। असां हिकिड़ो पावर प्लांट त हयूं आहे गैस ते नूरियाबाद में, जेको इनशाला नेक्स्ट मंथ तयारु थी वेंदो। उनजी ट्रांसमिशन लाइन, पावर प्लांट टेस्ट वग़ैरह थी वियो आहे, ट्रांसमिशन लाइन कंप्लीट थिए त उहो बिजली ॾियणु शुरू कंदो। असां उनखे वधीक एक्सपेंड करणु था चाहियूं ऐं फेडरल गवर्नमेंट खे चऊं था त असांखे वधीक गैस ॾियनि। उनजे अलावा असां पाण LNG ते गैस प्लांट्स हणण जी सोच रखूं था ऐं उन लाइ असां फेडरल गवर्नमेंट सां मूं ऑलरेडी ॻाल्हायो आहे त इहे एनर्जी जी रिक्वायरमेंट्स पूरी करे सघंदासीं सूबे में। ऐं सिंध हुकूमत पाण उनखे कॉन्ट्रीब्यूट कंदी, उन सां बि इकोनॉमी बहितर थींदी, पावर्टी रिडक्शन थींदी। चवनि था सिंध बिजली में सरप्लस आहे। जेकॾहिं 18 तरमीम जे हुन मुताबिक़ जेका प्रोडक्शन पहिरियों सूबे में थिए थी ऐं उहा पहिरियों उते ज़रूरु यूटिलाइज़ कजे, पोइ ॿाहिरि ॾिजे, त पोइ 18 तरमीम में आहे। चवनि था ईअं। तव्हां चओ को माण्हू 18 तरमीम खे सम्झे ई कोन थो। बसि हिकिड़ी नई ॻाल्हि चई 18 तरमीम। 18 तरमीम खां पहिरीं आहे इहो, उहो बिजली लाइ कोन्हे, गैस लाइ आहे। आर्टिकल 158 जेको आहे उहो चए थो त, ऐं ॾिसो न उन वक़्त में इहो आर्टिकल जॾहिं 1973 जो आइन ठहियो, उन वक़्त में गैस हुई सॼी बलूचिस्तान में। बलूचिस्तान खे इहा प्रोटेक्शन या कंफर्ट ॾियण लाइ चयो वियो त बाबा जंहिं सूबे मां गैस निकिरे थी पहिरियों राइट उन जो आहे। अनफॉर्चुनेटली 73 खां वठी अॼु ताईं कई हुकूमतूं आयूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमतूं आयूं, ॿियूं हुकूमतूं, नॉन डेमोक्रेटिक हुकूमतूं ज़्यादा रहियूं इन सॼे अरसे में। तव्हां सिधा मुशर्रफ ऐं ज़िया जा टाइम त मेजर त इहे रहिया, पर बलूचिस्तान खे उनजो फ़ाइदो न थियो। सब्सिक्वेंटली 2000 खां पोइ लेट 90s में, पोइ 2000 खां पोइ सिंध जी प्रोडक्शन वधी वई। हींअर तक़रीबन 70% 65 to 70% गैस प्रोडक्शन सिंध में आहे। त उहो आर्टिकल 158 में 18 तरमीम खां पहिरीं सां लिखियलु आहे। बिजलीअ ते त मुंहिंजो ख़्यालु आहे 18 तरमीम में पहिरीं इहो बिजली जेकी हूंदी हुई उहा हूंदी हुई पार्ट 2 में न हूंदी। बिजली हूंदी हुई कंकरेंट में। कंकरेंट खां हटाए उनखे पार्ट 2 में करे छॾियऊं, यानी CCI जो सब्जेक्ट करे छॾियऊं। मुंहिंजे हिसाब सां त उहो थोरो अञा वफ़ाक़ ॾेले वियो। सो तव्हां जेकी ॻाल्हि कई इन करे मूं तव्हांखे पुछियो। पर उन सां गॾोगॾु अगरि आर्टिकल शायदि 157 आहे कॉन्स्टिट्यूशन जो, नंबर शायदि मूंखे विसरी वियो हुजे, पर 157 आहे प्रॉब्ली, जेको इलेक्ट्रिसिटी सां डील करे थो। उन में क्लियरली लिखियलु आहे त वफ़ाक़ छा थो करे सघे, सूबो छा थो करे सघे, ऐं उन में सूबे खे काफ़ी पावर्स आहिनि। उहे शुरू खां आहिनि, उहे 73 जी कॉन्स्टिट्यूशन खां आहिनि। उन ते जीअं मां ॿुधायो त असां शुरू कयूं पिया, नूरियाबाद वारो पावर प्लांट आहे, असां एंग्रो सां गॾु मिली, उन में मेजॉरिटी शेयर होल्डिंग सिंध गवर्नमेंट जी आहे। असां कोल माइनिंग कयूं पिया था, जेको बिजली पैदा कंदी ब्लॉक 2 में। लाखड़ा ते मुंहिंजो इरादो आहे त लाखड़ा जो जेके कोल रिज़र्व्स आहिनि
उन में हिकिड़ो सदियुनि पुराणो पोइ सदीअ में हो चङो 90s में लॻो हो जेको कोल फायर्ड पावर प्लांट 150 मेगावाट जो जेको इहे 20 या 30 मेगावाट बिजली ॾिए थो ऐं उन ते सॼी माइन उनजे हवाले आहे ऐं उहा वरी उन मां कोयलो कढी वरी मार्केट में था विकिणनि जेको असांखे फ़ाइदो थियणु खपे उहो प्रॉब्लम नथो थिए त उन ते असां सिंध लाखड़ा कोल डेवलपमेंट कंपनी ठाही आहे ऐं उनजे तहत असां हिकिड़ो पावर प्लांट बि वणंदासीं पोइ 200 to 300 मेगावाट्स मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर न आहे त उहो रिज़र्व्स या उनजी जेकी क्वांटिटी केतिरी थींदी त इहे असां बिजली जे शोबे में या असां ट्रांसमिशन कंपनी ठाही आहे असांखे आइन में इजाज़त आहे त सूबे जे अंदरि ट्रांसमिशन लाइन्स ठाहे सघूं त असां सिंध ट्रांसमिशन डिस्पैच कंपनी ठाही आहे के बि NTDC नेशनल ट्रांसमिशन डिस्पैच कंपनी जे मॉडल ते ॿिए कंहिं सूबे ट्रांसमिशन में न वई आहे असां ट्रांसमिशन में विया आहियूं डिस्ट्रीब्यूशन में बि असांखे वञिणो आहे मुंहिंजो त ख़्यालु आहे त हीअ जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि चाहे वो हेस्को हुजे सेप्को हुजे या के इलेक्ट्रिक हुजे इन जो या त ओनरशिप या अगरि प्राइवेटाइज़ थी वञे त उनजो रेगुलेटरी कंट्रोल सूबनि खे हुअणु खपे ईअं त काफ़ी दफ़ा ॻाल्हायो आहे पर अञा कामयाबी उन हिसाब सां न थी तव्हां सुरी थरकोल जे वेझो चओ था न मूंखे पुछिणो पियो मां इन करे चुप थी वियुसि तव्हां चओ त न उनजो सवालु अलॻि कंदुसि मां थरकोल जो जेको आहे जेका सूरत हाल आहे उहा मतिलबु काफ़ी माण्हू जन सां बि मूं ॻाल्हायो आहे चङनि ख़ासनि एक्सपर्ट्स सां ॻाल्हायो आहे डिसअपॉइंट आहिनि अलाए कहिड़ा एक्सपर्ट मूंखे ॿुधाईंदो हिकिड़ो ॿ एक्सपर्ट जेको डिसअपॉइंटेड आहे तव्हां नाला न ॿुधाइणु चाहे त ठीकु आहे न जेकॾहिं तव्हां चओ था त मां ॿुधाए थो छॾियां तव्हांखे मुंहिंजो जेको डिसअपॉइंटेड अगरि आहिनि न मां चवंदो उहे एक्सपर्ट न आहिनि माज़रत सां मां कंहिंजो नालो तव्हां माज़रत सां इन करे जो इन में एॾो पोटेंशियल आहे जंहिंजी का इंतिहा कोन्हे ऐं इनखे डिले ईअं ई कयो आहे जेके डिसअपॉइंटेड कॾहिं चवनि था त भई हिन में पाणी तमामु घणो आहे ऐं हिन सां कुझु न थींदो कॾहिं चवनि था हिनखे ट्रांसपोर्ट कोन थो करे सघिजे बाहि लॻी वेंदी इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं ओवर द ईयर्स इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई साईं कायम अली शाह हिन में ख़ासि तौर ते उन क्रेडिट उन फेडरल गवर्नमेंट दो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उन वक़्त में असांखे काफ़ी इन ते रेज़िस्टेंस हुई ऐं उहा रेज़िस्टेंस इन करे हुई जो काफ़ी माण्हू नथा चाहिनि त इहो कोयलो एक्सप्लॉइट थिए ऐं इन मां बिजली पैदा थिए ऑयल लॉबी तव्हांजी सॼी तबाह थी वेंदी इंशाअल्लाह ताला इन खां पोइ जेकी असांखे यरगमाल कयो वेठी आहे सो हा टाइम लॻो आहे हिकिड़ो त मूं तव्हांखे ॿुधायो इहे ॻाल्हियूं टाइम लॻो तव्हां सम्झो त तव्हांखे इन्वेस्टमेंट जी ख़बर आहे त घणी तव्हांखे अंदाज़ो हूंदो जेको पहिरियों पावर प्लांट आहे यानी 660 मेगावाट जो पावर प्लांट प्लस उनजी माइनिंग इहे ॿई शयूं मिलाए तक़रीबन $2 अरब जो जी इन्वेस्टमेंट आहे उन खां थोरो घटि थुले लेखे $2 अरब इहो रुगो इन्वेस्टमेंट अथव प्लांट जी उन सां गॾु जेको इंफ्रास्ट्रक्चर थो ठाहिणो पए उनखे अगरि तव्हां फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हां ॿुधायां पाणी हुते खणी वञिणो आहे पावर प्लांट जे लाइ उनजी क़ीमत आहे तक़रीबन $35 अरब $350 मिलियन ठीकु आहे हाणे तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा इहे ख़र्च रोड असां ठाहिया आहिनि उनमें काफ़ी तक़रीबन असां $1 अरब सिंध गवर्नमेंट हिन ते इन्वेस्ट कंदी तॾहिं वञी तयारु थींदो हाणे डिसअपॉइंटमेंट इहा आहे पैसा असां वटि जेके रिसोर्सिस में तव्हांखे ख़बर आहिनि दुनिया खे तव्हां थर खां या पाकिस्तान खां भॼाए छॾियो इंटरनेशनल इन्वेस्टमेंट अचे ई कोन थी आई कोन थी इहा असां आंदी आहे हिन में सो डिसअपॉइंटेड जेके भई किताब वई पढ़ी ऐं चवनि था त हीअं थियो उहो थियो उन्हनि सां तमामु माज़रत पर 8 साल थी विया आहिनि न जी 8 साल थिया आहिनि 8 साल लॻंदा आहिनि एतिरे प्रोजेक्ट्स खे लॻंदा आहिनि इन्हनि जो जेस्टेशन पीरियड एतिरो आहे जेका मूंखे यादि थो अचे जेका बेनज़ीर भुट्टो साहिब जे दौर में जॾहिं असां केटी बंदर ते पावर प्रोजेक्ट पे ठाहियोसीं तॾहिं उन हिकिड़े मुख़्तसिर अरसे जे अंदरि जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में बीबी साहिब जी 2.5 सालनि जी गवर्नमेंट हुई त उन वक़्तु सीपा अची वई हुई गोल्डन वू जी कंपनी उहो एग्रीमेंट MOUs साइन थी विया हुआ प्रोसेस शुरू थी वियो हुनजी ऑफिस मां पाण ऐं उन वक़्तु स्टूडेंट हुयुसि मां पाण विज़िट कई हुई मतिलबु उन वक़्तु त एतिरो टाइम न पियो लॻियो हाणे हुनजो जवाबु ॾींदुसि तव्हांखे हाणे तव्हां मूंखे पाण ॾियो था त मां पंहिंजी दिलि जी भड़ास कढां ऐं हाणे 8 सालनि में जीअं तव्हां चओ त पाणी अञा उते पहुतो न आहे जेकॾहिं पाण खे उतां बिजली उते माउथ ऑफ द टनल जेकॾहिं असां प्लांट हणंदासीं त उहा खणी वञण लाइ असांखे ट्रांसमिशन लाइन खपे उनजी का अञा ताईं कुझु कोन्हे का मुंहिंजे ख़्याल में उनजी का PC1 बि कान ठही आहे ऐं जेकॾहिं पाण खे उहो कोयलो ॿाहिरि खणी वञिणो आहे त उनजे लाइ पाण खे ट्रांसपोर्टेशन जो रूट खपे रेलवे ट्रैक वग़ैरह उनजी बि का ॻाल्हि कोन्हे का
त पोइ इहो कीअं मतिलबु इहो अञा हाणे मां तव्हांखे Yes, सॼो हाणे जवाबु बिल्कुलु थो ॾियां इन ॻाल्हि जो। बीबी साहिब जे ज़माने में वाक़ई तमामु सुठो तमामु तेज़ कमु थियो। 10,560 मेगावाट जा MOU साइन कया गॉर्डन वूस वटि, 5,280 जा 2 प्लांट्स। ठीकु आहे। केटी बंदर ते इन करे कया हुआ कि चऊं त थर खे असांखे टाइम लॻंदो, उन वक़्त में इम्पोर्टेड कोल ते उहो शुरू पे थिया, पोइ वरी थर खां उहो करिणो उनखे रिप्लेस थर कोल सां करिणो। पहिरीं ऑस्ट्रेलिया में कोल ते आयो। जीअं ई हुकूमत ख़तमु थी, सॼी उनखे बि डोड़ाए छॾियऊं, उन सां गॾु अहिड़ी हालत कयूं उनजे जेके शायदि पैसा हुन गारंटीज़ वग़ैरह ॾिनियूं उहे फॉरफिट थी वियूं। उहो थर जो कोयलो अलाए किथे पोइ ते हली वियो। वरी अची वई मुस्लिम लीग जी गवर्नमेंट, मुस्लिम लीग खां पोइ अची वियो मुशर्रफ खान। उन त घणियूं ॻाल्हियूं कयूं, तव्हांखे सभु यादि हूंदियूं। मां उन ख़ैर डाइग्रेस करे वेंदुसि, मुशर्रफ जो नालो वठी वरी मूंखे ॿी शयूं यादि थी अची वञनि। पर 2003-04 में वरी हिकिड़ी कंपनी आई चाइनीज़, इन ई ब्लॉक 2 ते शेनवा जे नाले सां। उनखे 0.25% ते 0.35% ते उन्हनि डोड़ाए छॾियो। हाणे 2008 में जॾहिं असां आयासीं, 2009 में एक्चुअली कमु शुरू कयोसीं हिन ते। पहिरीं जॾहिं इंटरनेशनल कंपेटिटिव बिडिंग कईसीं त को अचण लाइ तयारु कोन हो, न को लोकल कंपनी न का ॿाहिरीं कंपनी। हिकिड़ी कॉम्पिटिशन कईसीं असां त मां अचो, एॾो रिज़र्व आहे जेको तव्हां चओ था न। गॉर्डन वू सां जेकी हालत कईसीं, वरी शेनवा सां जेकी हालत कईसीं, जेको इन्वेस्टमेंट क्लाइमेट हो मुल्क में, को अचण लाइ तयारु न हो। सिंध हुकूमत चयो त यार असां पाण था इन में हिसो विझूं। इन करे सिंध हुकूमत उहो 60% इनिशियली चयो त असां इन्वेस्ट कंदासीं ऐं 40% लाइ प्राइवेट सेक्टर अचे। पोइ एंग्रो असां सां गॾु आयो 2009-2010 में। उन खां पोइ इहा पोज़ीशन हुई त को अचण लाइ तयारु न हो। तंहिंखां पोइ सेकेंड कंपेरेटिव बिडिंग मूं कराई, असां सिंध गवर्नमेंट कराई हुई। उन में 2-3 चाइनीज़ फर्म्स आयूं, उन्हनि पार्टिसिपेट कयो। वरी थर्ड कराई, उन में यूरोप जी फर्म आई, ऑस्ट्रेलिया जी फर्म आई ऐं पंहिंजो US जा बि हिकिड़ा इन्वेस्टर्स आया, यूनिवर्सिटी वारा हुआ। जंहिं इन करे विच में प्रॉब्लम असांखे थियो, वरी वर्ल्ड बैंक वारनि मना करे छॾियो त असां को बि कोयले वारो प्रोजेक्ट फंड न कंदासीं। त इहे सभु ॻाल्हियूं असां सां थियूं। उनजे बावजूदि साबित क़दम रहियासीं। अगरि असां डिसअपॉइंट थी वञूं हा न, जेके डिसअपॉइंटमेंट पोइ ईअं हथ ते हथ विझी वेठा हुजूं हा, इहा डिसअपॉइंटमेंट न, इहा असांजी परसिवियरेंस हुई। त असां कंटिन्यू कयोसीं ऐं हाणे सॼी दुनिया चाहे थी त असांजे थर में हिकिड़ो ब्लॉक ॾियो। मुंहिंजे इन चीफ मिनिस्टर हाउस जे साम्हूं, मां एनर्जी मिनिस्टर हुअसि, साम्हूं ई एनर्जी डिपार्टमेंट आहे, थर कोल एनर्जी बोर्ड आहे। तव्हां कंहिं ॾींहुं भले वञो, हर क़िस्म जा फॉरेनर्स उते अचनि था, त असांखे ब्लॉक ॾियो। पर उनजो इहो मतिलबु न त उन्हनि खे असां अॼु ब्लॉक करे साइन कयो त 3 महीननि खां पोइ कोयलो कढणु शुरू थींदा। जेकी माइनिंग जॾहिं खां असां स्टार्ट कई आहे, हिनजी एक्चुअल पहिरीं त ओवरबर्डन रिमूवल तक़रीबन 1.5 साल पहिरीं असां शुरू कंदासीं, पर एक्चुअल तक़रीबन 4 महीना पहिरीं शुरू थी आहे हिनजी माइनिंग, मतिलबु लार्ज स्केल माइनिंग। कोल सीम ताईं पहुचण लाइ 2 साल लॻंदा। करिणो कुझु ई कोन्हे, रुगो मिटी खोटणी आहे। मूंखे हाणे नंबर्स यादि न आहिनि, पर चवनि था त जेतिरो तरबेला डैम में अर्थ हुआ कयो, हुनजे लाइ 10 गुना ज़्यादा मिटी ताईं खोटणी पवंदी। सो इहे एक्सपर्ट्स पंहिंजी जाइ ते या जेके आहिनि क्वांटम ॾिसी, ईअं कोन्हे जो कोयलो बसि मूं कोयलो पियो ऐं खोटियो ऐं पावर प्लांट हणी शुरू करे ॾिनो। तव्हां ॻाल्हि कई ट्रांसमिशन लाइन जी, ट्रांसमिशन लाइन जी PC1 वग़ैरह ठही वई आहे। उनजी कंस्ट्रक्शन पीरियड आहे तक़रीबन 1.5 साल। उहा फेडरल गवर्नमेंट थी करे, उनजे लाइ उन्हनि जा कॉन्ट्रैक्ट्स वग़ैरह साइन थी विया आहिनि। ट्रांसमिशन लाइन शुरू इन करे कोन कई अथनि अञा ताईं, असां उनखे फॉलोअप कयूं पिया था। त उनजो टाइम मतिलबु पहिरीं तयारु करे त फ़ाइदो कोन्हे न। जॾहिं पावर मिलणु शुरू थींदो उन वक़्तु उहो ट्रांसमिशन लाइन तयारु करणु घुरिजे। हींअर ई इन्वेस्टमेंट करणु ऐं ख़ाली लाइन रखण जो को फ़ाइदो कोन्हे, उनखे असां फॉलो कयूं पिया। टी का ॻाल्हि कई, असां पाणी हुते पहुचायूं पिया। जेको पहिरियों पावर प्लांट लॻंदो उनजी टाइमिंग सां पिया हलूं, पहुचाए वेंदासीं। तमामु एक्सपेंसिव थो पए, इन करे असां तमामु घणा पावर प्लांट्स माइन माउथ ते न हणी सघंदासीं। उनजे लाइ असांखे पाणी जे वेझो वञिणो पवंदो किथे, ऐं उहो केटी बंदर असां सोचियो आहे, जेको ओरिजिनली शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम हो। ऐं उनजे लाइ असां केटी बंदर खे CPEC, जेको चाइना पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोर आहे, उन में मूं ऑलरेडी एज़ एनर्जी मिनिस्टर हिकिड़ी मीटिंग में वियुसि ऐं प्रेज़ेंट करे आयुसि। नेक्स्ट मंथ CPEC जी मीटिंग थींदी वरी, जेकी उनजी जॉइंट कोऑपरेशन काउंसिल थींदी आहे, उनजी मीटिंग थींदी। उन में असां प्रेज़ेंट कयूं पिया त जीअं असांखे ऐं फेडरल गवर्नमेंट खे बि असां तमामु घणो मूं सेनेट कमिटीज़ में फेडरल गवर्नमेंट सां डायरेक्टली वञी कोशिशि कई आहे त उहो बि उनखे सपोर्ट कनि। मूंखे उमेदु आहे त हू बि ॾिसी त बाबा एनर्जी जो हल इहो ई आहे, सपोर्ट कंदा।
ऐं असां केटी बंदर ते अल्टीमेटली प्लान इहो ई आहे त 30 to 50,000 मेगावाट्स जो पार्क लॻे, एतिरो बिजली थर मां उहो कोयलो ईंदो, असां जेटी ठाहियूं, पावर प्लांट जल्दी लॻी वेंदा अथव, 2-2.5 साल में पावर प्लांट तयारु थींदो। माइनिंग में वधीक टाइम लॻंदो, इन क्वांटिटी में शायदि माइनिंग असां एतिरी जल्दी न करे सघूं थर मां, इन करे इनिशियली जेटी ठाहे उते कोल जेटी ठाहे या उतां इम्पोर्ट कयूं, ऐं अल्टीमेटली इंशाअल्लाह ताला मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी में थिए या न थिए तव्हांखे अलाए सही हयाती ॾे तव्हांखे, पर इंशाअल्लाह ताला असांजे जेकी ॿी जनरेशन हूंदी उतां बाक़ाइदे कोल एक्सपोर्ट थींदो ॾिसण में ईंदो, ऐं हिन सूबे जी इकॉनमी तव्हांजे अंदाज़े मुताबिक़ तव्हां जीअं त एनर्जी मिनिस्टर तौर बि इन शयुनि खे लुक आफ्टर मां कंदा तव्हांखे ॿुधायां थो त पहिरियों पावर प्लांट जेको टोटल माना जेका तव्हां चओ था, हा टोटल त एंडलेस आहे न, इहो को तव्हां सम्झो था त 5 या 10 सालनि खां मायूस करे छॾियो त तुंहिंजी ॿी न न न न न 5 एक्सपोर्ट जी मूं तव्हांखे 5 या 10 सालनि में इहा ख़तमु थोरी थी वेंदो कोयलो, इहो कोयलो त सदियुनि हलंदो ऐं पियो हिन में डेवलप थींदो। ऐं तव्हां चयो त पहिरियों जेको पावर प्लांट लॻंदो उहो 2018 में कमु शुरू कंदो, 660 मेगावाट जेको एंग्रो वारो वञे पियो। उन खां पोइ इंशाअल्लाह ताला जेकी शुरू थींदी त 660 मेगावाट जो हिकिड़ो फेज़ 2 ऐं 660 मेगावाट जो फेज़ 3, इहे टई तक़रीबन 2000 मेगावाट असां ब्लॉक 2 वारे कोयले मां हणंदासीं, हिकिड़े ब्लॉक मां। इहे असांजे प्लान आहे। त चाइना आहे तव्हांजी कंपनी, सिंध गवर्नमेंट जी कंपनी आहे? न, इहो जेको माइनिंग आहे उहो एंग्रो ई असां आहियूं, सिंध गवर्नमेंट मेजॉरिटी शेयर होल्डर आहे, एंग्रो आहे, उन सां गॾु ॿिया शेयर होल्डर्स बि आहिनि। पावर प्लांट रुगो एंग्रो ऐं उन में सिंध गवर्नमेंट कोन्हे, असां माइनिंग में आहियूं, रुगो पावर प्लांट में असां कोयलो सप्लाई कंदासीं उन कंपनी खे। उहो ई माइनिंग वारी जेकी असांजी कंपनी आहे उनखे वधीक एक्सपेंड कंदासीं। हींअर 3.8 मिलियन टन्स पर एनम कोयलो कयूं पिया, जेको काफ़ी आहे। जीअं नवाज़ शरीफ़ साहब चए थो त अरिड़हं जी इलेक्शन खां पहिरियों हू बिजली जा कुझु मनसूबा मुकमिल करे, छा असां एक्सपेक्ट कयूं त हिन मां बि कुझु? न, मां तव्हांखे ग़लति ॻाल्हि न कंदुसि, इलेक्शन खां अॻु में कोन्ह थींदो इहो तयारु, इन करे माइनिंग में टाइम लॻंदो। ऐं पंहिंजो पर ॾिसण में अचे पियो कमु, तव्हां थर लाइ विया आहियो रिसेंटली आहे न, तव्हां हुते ॾिसी सघंदो त कमु हर शइ ते हले पियो थो। रिसेंटली तव्हांजो हिकिड़ो इनिशिएटिव शाह साहब काफ़ी उन ते ॻाल्हि ॿोल बि थी आहे, कुझु उन ते माण्हू जेको आहे पंहिंजो उनखे काफ़ी साराहियो बि आहे त कम अज़ कम हिकिड़ो फोकस त थियो आहे, उहा एजुकेशन इमरजेंसी जो। पर जॾहिं तव्हां पाण ॿुधायो पिया त मूंखे त सची ॻाल्हि आहे त शौक़ु लॻो, तव्हां पाण चओ त 55% ऑफ द स्टूडेंट्स आर आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन। मुंहिंजे चवण खां पोइ शौक़ु लॻो, अॻु में तव्हांखे ख़बर न हुई? आहे ख़बर हुई, पर जॾहिं को चीफ मिनिस्टर पाण अची चए थो न इहे नंबर्स त आउं जितां जेके स्टेटिस्टिक्स आहिनि, आउं त चवां थो इहे नंबर्स भला ठीकु हिन लाइ कोन्हनि। न मां त उनजे लाइ कोट कयां थो जो तव्हां पाण चया आहिनि। माना आउं चवां थो इहे भला ऐं अञा बि हिननि खे शायदि वधीक ख़राबु न हुजनि, इन करे जो असां वटि त अञा तक पंहिंजी पॉपुलेशन ई ख़बर न आहे त घणी आहे। असां त हिकिड़ी एस्टिमेट ते पिया था हलूं न, उहा पॉपुलेशन जी एस्टिमेट ठीकु आहे या न आहे, उन ते बेस करे तमामु सवलो आहे न। तव्हां हिकिड़ो को रॉकेट साइंस कोन्हे, सिंध जी आबादी 5 करोड़ ईअं रफली, हाणे ख़बर न आहे 5 आहे, 5.5 आहे या 4.5 आहे या 6 आहे, 5 करोड़। स्कूल गोइंग चिल्ड्रन आबादी जो नॉर्मली घणो हूंदा? 20% आराम सां हूंदा, ठीकु आहे न। करोड़ ॿारड़ा जेके स्कूल गोइंग हुअणु खपनि, पंहिंजो सम्झो था हाई स्कूल ताईं उहो ॻाल्हि पियो कयां, करोड़ ॿारड़े में फैसिलिटीज़ घणी आहिनि, उहे तव्हां टोटल स्कूल गॾु करे वठो, बाक़ी ॿिया त आउट ऑफ स्कूल ई हूंदा न। सो त ही इमरजेंसी जे नफ़ाज़ मां छा पाण खे फ़ाइदो पवंदो? छो हिन इमरजेंसी नफ़ाज़ मां मक़सदु इहो हो, मूं पहिरीं त तमामु सेंट्रलाइज़्ड हुई हर शइ। असां स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट खे 2 हिसनि बल्कि 3 हिसनि में थी वई आहे। अगरि तव्हां ॾिसो त प्राइमरी एजुकेशन हिकिड़ी आहे, यानी स्कूल एजुकेशन हिकिड़ी आहे, कॉलेज एजुकेशन ॿी आहे, ऐं यूनिवर्सिटीज़ जी एजुकेशन जो 3 डिपार्टमेंट आहे। पहिरीं इहो हिकिड़ो हूंदो हो, ख़ैर 2 त पहिरीं थी विया, हाणे 3 हिसा थी विया आहिनि हुनजा। इहो इन करे ई आहे त हिनखे वधीक फोकस करे, इहे काफ़ी ॾींहंनि खां ॻाल्हियूं हलियूं पियूं पर इम्प्लीमेंट न थियो। हाणे इम्प्लीमेंट थी वियो आहे, नोटिफिकेशन अची वई आहे, इंशाल्लाह सुभाणे ऐं परीहं सेक्रेटरी ॿियो लॻी वेंदो, यानी 2 सेक्रेटरीज़ हूंदा असां वटि, स्कूल ऐं कॉलेज जा, बाक़ी यूनिवर्सिटीज़ जो त ऑलरेडी हिकिड़ो 3 सेक्रेटरी आहे।
असां आउट ऑफ द बॉक्स सोल्यूशन्स मूं उस्तादनि जी भर्तीअ खां वठी ऐं इहो तमामु रेडिकल चेंजिस हूंदियूं इंशाअल्लाह ताला अगरि आउं कामयाबु थियुसि त मूं डिस्कस कयो आहे एजुकेशन मिनिस्टर जाम मेहताब साहब सां सेक्रेटरी एजुकेशन सां सॼे हिते एजुकेशन सां तव्हांखे हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल थो ॾियां मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हिकिड़ो मेजर वजह असांजी एजुकेशन जी नाकामीअ जी या जेको पोइते विया आहियूं वजूहात घणियूं आहिनि ऐं खामखा कंहिं हिकिड़े माण्हू खे ब्लेम न कंदुसि पर हिकिड़ी मेन वजह आहे त टीचरनि उस्तादनि पढ़ाइणु छॾे ॾिनो आहे अच्छा उस्ताद तमामु निहायत मोहतरम आहिनि मूंखे बि कंहिं उस्ताद पढ़ायो जंहिंजी वजह सां अॼु आउं सिंध जो चीफ मिनिस्टर थियल आहियां त उस्तादनि जी इज़त पंहिंजे हथ कजे पर जेको लेवल हो उहो तव्हां सभु पाण सुञाणो था तमामु पोइ रहिजी वियो मूं हिकिड़ो ॻाल्हि सोची त सरकार असां NTS टेस्टिंग कई मेरिट ते ऐं मेरिट ते वाक़ाइदे मेरिट ते भर्तियूं थियूं टीचर्स जूं पर उन में बि को असांखे ख़ातिर खां इज़ाफ़ो या को फ़ाइदो ॾिसण में न आयो मूं चयो त हिकिड़ी ॻाल्हि सोची अथमि तव्हां सां शेयर थो कयां मूं मीटिंग्स में त कई आहे पर पब्लिकली अञा न कई आहे पर अॼु इहो मौक़ो मिलियो करे थो छॾियां हिन रिएक्शन ख़बर पइजी वेंदी केतिरी थी अचे त असां फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो डिस्ट्रिक्ट वठूं सखर डिस्ट्रिक्ट में स्कूल्स आइडेंटिफाई आहिनि उहे सभु आइडेंटिफाइड आहिनि त बाबा यस वो जियो ट्रैकिंग थी सभु जियो टैगिंग आहे त हिन में मास्तर 4 वण खपनि पर हिकिड़ो थो कमु करे या 2 था कमु कनि या 2 कमु कनि था पर हिकिड़ो अचे ई कोन थो इहे सभु इंफॉर्मेशन असां वटि आहे असां ॾिसी वठूं त शॉर्टेज हर स्कूल में केतिरी आहे मास्तर ऐं उहा इंफॉर्मेशन अवेलेबल आहे को हुन में कमु कोन्हे करिणो का इंस्टीट्यूशन लाइक IBA सखर मां सखर जी इन करे ॻाल्हि कई IBA सखर सां वञी आउं ॻाल्हायां चवां त तव्हां मुंहिंजे लाइ रिक्रूट कयो हीउ स्कूल हिकिड़ो फलाणे ॻोठ में आहे हिन यूनियन काउंसिल मां ई 2 उस्ताद खपनि 2 ऑलरेडी आहिनि उन्हनि खे कढी कोन थो सघां कढणु खपे बि न जेको नौकिरी मां कढणु पीपल्स पार्टी कॾहिं कयो न कोशिशि कंदासीं त हिननि खे सुधारियो वञे यानी सुधारणु सही लफ़्ज़ न आहे मास्तरनि खे सुधारण जी ॻाल्हि ग़लति आहे पर उन्हनि खे ट्रेंड कयो वञे ट्रेन जी न ट्रेन त हुअणु खपनि तॾहिं त उस्ताद पर हाणे लफ़्ज़ ई मूंखे कोन थो अचे मां छा कयां अहिड़ी डिलेमा में आहियूं पर 2 जेके उस्ताद से कोन आहिनि उन चयो तव्हां IBA सखर खे चइजे तव्हां इन ॻोठ लाइ इन यूनियन काउंसिल मां असांखे 2 मेरिट ते उस्ताद वठी ऐं उहे तव्हांजा एम्प्लॉय थियनि माने IBA सखर जा तव्हां हुननि खे हायर फायर करे सघो 5 सालनि ताईं हू हुन स्कूल में पढ़ाइनि ऐं सिंध हुकूमत पंहिंजी मॉनिटरिंग करे उन स्कूल जी छा आहे असां वटि डिफरेंट टेस्टिंग सर्विसिस आहिनि उहो स्टैंडर्डाइज़ अचीवमेंट टेस्ट आहे अलाए इहो शायदि नालो त SAT जेको सेट कनि था उन जे तहत उहो वञी हर 6 महीननि में या साल में हुन स्कूल जी वरी रिव्यू कनि त भाउ फ़ाइदो थियो या न थियो तव्हां मॉनिटरिंग कयो त हीअ सही पढ़ाइनि पिया या कोन पिया पढ़ाइनि 5 सालनि ताईं जेॾी महिल कढणु चाहियो हुनखे तव्हां कढी छॾियो को परफॉर्म नथो करे तव्हां रिप्लेस कयो ॿियो तव्हां टीचर आणियो हुते जेको 5 साल जो टेस्ट करे वञे तंहिंखां पोइ हुनखे सरकारी नौकिरी में असां इंडक्ट करे छॾियूं फॉर्मली सो इन टाइप जी आइडियाज़ कुझु आहिनि जेको इमरजेंसी लाइ चऊं था हाणे केतिरे हद ताईं वर्केबल हूंदियूं मूंखे ख़बर न आहे शयूं जेका मां बि हिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एजुकेशन जे सेक्रेटरी सां मिनिस्टर सां ऐं ॿियनि माहिरनि सां जेको ॻाल्हाईंदो रहियो आहियां एजुकेशन में सेक्रेटरी पेचू ऑन रिकॉर्ड आहे हिकु दफ़ो न केतिरा भेरा ऑन रिकॉर्ड आहे हुनजो व्यू पॉइंट इहो आहे त हिन वक़्तु जेको असां वटि टीचिंग स्टाफ आहे सिंध जे एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि पब्लिक सेक्टर जे अंदरि उनजो 70 खां 80% उहो अहिड़ो आहे जेको ट्रेनेबल बि न आहे जो उन्हनि खे ट्रेनिंग कराए उन्हनि खे पढ़ाइण जे लाइक़ु बणाए सघिजे छाकाणि त 85 खां वठी पंहिंजो कोटा ते जो भर्तियुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे फलाणे MP जी एतिरा नौकिरी फलाणे हुनजो हाणे जॾहिं इहो एॾो वॾो बार सिंध जे एजुकेशन ते इनइफेक्टिव टीचर्स जो रहंदो त टीचिंग कीअं बहितर थींदी इन्हनि खे मूं चयो न त ट्रेनेबल न आहे त हाणे हुनजो को ठीकु आहे मुंहिंजो पर्सनल ख़्यालु इहो आहे पर्सनल ख़्यालु त ट्रेनेबल जॾहिं हू पास करे आया आहिनि उन्हनि पढ़ाई कई हूंदी ट्रेनेबल ज़रूरु हूंदा हा ज़रूरु को घटि हर माण्हू बराबरि उहो ई कोन्हे मां इंजीनियरिंग पास कई आहे मूंखां ख़राबु इंजीनियर्स बि हूंदा मूंखां बहितर इंजीनियर्स तमामु घणा हूंदा इन तरीक़े सां हिकिड़े स्केल में हूंदो पर अल्टीमेटली टीचर्स आहिनि उन्हनि खे ट्रेन कबो ऐं 85 खां वठी तक़रीबन पोइ 10 सालनि में त को नई भर्ती मेरिट जे अलावा न थी आहे
मुंहिंजो इहो ई ख़्यालु आहे NTA तव्हांजी हुकूमत में जेको आहे पीर मज़हर हक़ जे ॾींहंनि में हिकु जाली ऑर्डर वठी मास्तर आया न जेकी टीचिंग स्टाफ वारा हुआ न पीर साहब इहो जाली ऑर्डर वग़ैरह ऐं कोन पीर साहब भर्ती कई हूंदी मतलब उन दौर में जेके उन दौर जे लाइ सेक्रेटरी पेचियो रिकॉर्ड थिया त भई जाली भर्तियूं थियूं उहे थियूं जेके हिकिड़ो त नॉन टीचिंग स्टाफ घणो ॿियो वरी प्राइमरी टीचर्स या उन्हनि में कोन हुआ पर असां त उन में बहितरी न थी न चङो अगरि हुते तव्हांजी ॻाल्हि फॉर इंस्टेंस बग़ैर मेरिट जे या जाली ऑर्डर थिया पर ॿिया त NTA जो PSTs त सभु NTS जे थ्रू आया न HSTs त NTS उते छो न फ़ाइदो थियो ऐं तव्हां सां सवाल थो कयां उहो अथव हो त तव्हां ॿुधाईंदो न मां उहे त चवां पियो त इन खे ब्लेम करणु इन ॻाल्हि खे वठी ब्लेम मां नथो कयां मां त कोट कयो आहे इन कोर्ट अथनि इन ॻाल्हि खे वठी चवणु त इहा वजह आहे पर असां नॉर्मली त पोइ 10 सालनि में या उन खां वधीक NTS टेस्टिंग थी आहे न तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे पंहिंजो सिद्दीकी साहिब जॾहिं टेस्टूं करायूं पिया त केतिरा पर्चा आउट थी विया उहे जेको आहे ख़बरूं आयूं त उन जेका टेस्टिंग इहे सभु ॻाल्हियूं इहे प्रॉब्लम्स इहे तॾहिं त इहे इमरजेंसी जी ॻाल्हि ऐं कुझु ॿियो सोचियो था हिननि खे असां नौकिरी मां कढी कोन था सघूं सभिनी खे ठीकु आहे हिकिड़ो अहिड़ो मां न हिते ऑर्डर ॾेई छॾींदुसि भाई जेको कमु न कंदो हुनखे बसि अॻिले ॿिए ॾींहुं नौकिरी मां कढी छॾींदुसि मौक़ो सभिनी खे ॾिबो मूंखे उमेदु आहे त हिकिड़ो जनरल इन्वायरमेंट वधंदी न बहितरु थींदी तव्हांखे सिधी सही हाणे तव्हां पाण हिन में यकीन कंदो या न को सरकारी माण्हू 9 बजे वेंदो दफ़्तर अॼु खां 3 महीना पहिरीं हाणे मां इएं न सोचियां त सभु वञनि था इहो बि न सोचियां मेजॉरिटी वञे थी पर कुझु त वञनि था सेक्रेटेरिएट में 9 बजे माण्हू अची था वञनि न ऐं त अॼु खां 3 महीना पहिरीं तव्हां मूंखां इहो सुवालु कयो आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते मञो ई न त इहो थी कोन थो सघे इन तरीक़े सां तव्हां जेकी ॿी ॻाल्हि था चओ न त टीचर्स बि माहौल जॾहिं बहितरी ईंदी माहौल में उन्हनि खे बि असां उमेदु आहे त राग़िब कंदासीं त उहो पंहिंजो कमु कनि ॿियो जेको सिंध जी एजुकेशन जेका क्रिटिसिज़म आहे त पंहिंजो लॻभॻि 50,000 जे क़रीब स्कूल आहिनि कॾहिं 49,000 कॾहिं 53,000 मुख़्तलिफ़ कोर्ट जेके थींदा उनमें 80% जेको आहे न उहो सिंगल रूम स्कूल आहिनि चवनि था त सिंगल रूम जे अंदरि ॿारु जेको वेहे थो ऐं उते जेको 5 ई दर्जा हिकिड़ो उस्तादु पढ़ाए थो त उहो ग्रामर स्कूलनि जे ॿारनि सां कीअं कम्पीट कंदो मां बिल्कुलु मञां थो इहे प्रॉब्लम्स त असां कॉम्प्रिहेंसिव स्कूलनि जी ॻाल्हि छा साहब मां तव्हांखे ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां मां हींअर कल्ह ई हिकिड़ी मीटिंग कई हुई ऐं उन में मूं हिकिड़ी नई आइडिया ॾिनी असां वटि सिंध एजुकेशन फाउंडेशन जो इहो मैंडेट आहे त जिते सरकारी स्कूल कोन्हे या जिते प्राइवेट स्कूल कोन्हे उन्हनि फार फ्लंग एरियाज़ में वञी तव्हां स्कूल प्राइवेट सेक्टर में मतिलबु तव्हां फयाज़ खोलणु चाहे मुराद अली शाह खोलणु चाहे उनखे आहे त बाबा काछे में या थर में जिते शायदि उन्हनि जो आहे त किलोमीटर जे रेडियस में स्कूल न हुजे ॿियो को फैसिलिटी जेको बि आहे मूंखे ख़बर न यादि न आहे उते आउं स्कूल खोलण जे लाइ चवां त आउं खोले मूंखे उहो खोलणु ॾींदा पर स्टूडेंट हू तक़रीबन 500-550 रुपया फ़ी सम्झो उन स्टूडेंट जी भरींदो सरकार भरींदी ऐं उहो स्कूल खोलींदा त उते जॾहिं ॻाल्हियुनि में चऊं त असांजो मसइलो इहो आहे त इहो मॉडल तॾहिं कामयाबु थो वञे जिते 200-250 घटि में घटि ॿार हुजनि 30-40 ॿारनि ते न उहो जेको प्राइवेट सेक्टर वारो अगरि आउं स्कूल ऑपरेटर आहियां त आउं त ज़रूरु चाहींदुसि त आउं पढ़ायां बि सही हिकिड़ो ख़िदमत बि कयां पोइ हुन सां गॾु पंहिंजो पेट पालियां त उन्हनि खे वारो कोन थो खाए फीज़िबल कोन थो थिए इन करे असां कंहिं ॻोठ में ऐं असां वटि स्कैटर्ड जीअं असांजो कल्चर आहे स्कैटर्ड ॻोठ आहिनि हिते ॻोठ में 30-40 खां मथे ॿार हिकिड़ी जॻह ते न मिलंदा उन्हनि खे असां ट्रांसपोर्ट ॾियूं या त हिकिड़ी सेंट्रल जॻह ते अचनि उहो बि असां पैसा हुनजे लाइ प्राइवेट सेक्टर खे था ॾेई सघूं या वरी पंहिंजो मतिलबु ॿियो को हल्को न उहो असांखे खुलनि कोन था मुंहिंजो पोइ शहरनि में अची उते असांखे तमामु घणी डिमांड आहे मुंहिंजो पोइ असां उबतो छो कोन था कयूं सिंध एजुकेशन फाउंडेशन खे चऊं त शहरनि में जेके सरकारी स्कूल आहिनि जंहिंमें मूं पुछियो त भला सरकारी स्कूल में पर चाइल्ड असांजो घणो ख़र्चो थो अचे डिफरेंट नंबर्स हुआ उहो नंबर एग्ज़ैक्टली ऐं सही आहे हासिलु करे वेंदुसि पर तमामु घणो जेको असां SCF वारनि खे ॾियूं था हिते अगरि 550 रुपया खनि ॾियूं था त हुते ॿीणो टीणो हो नंबर जेको सरकारी स्कूल ते ख़र्चु थिए थो मुंहिंजो इहे स्कूल असां अगरि SCF यानी इन मॉडल ते ॾेई छॾियूं प्राइवेट ऑपरेटर सेवण में या भाननि में या सखर में चवंदो बाबा तूं स्कूल जो प्राइवेट सेक्टर केरु खणणु चाहींदो तव्हांखे असां 550 रुपया फ़ी असां ॾींदासीं उहे असां उते शिफ्ट कयूं ऐं इहे पैसा जेके असांजा बची पवंदा सरकार जा इहे असां वञी फार फ्लंग स्कूल में जिते फीज़िबल इकोनॉमिकली फीज़िबल न आहे उते असां स्कूल ठाहियूं
त इहो हिकिड़ो ॿियो, ऐं इन ई तरीक़े सां असां इहे सिंगल रूम्स जी जान छॾाए सघंदासीं। अगरि मां पंहिंजे ॻोठ में ॿुधायां थो 200-250 ॿारड़ा पढ़नि था, 200-250 तक़रीबन आउट ऑफ स्कूल मथां हुजनि हुते। ऐं उहो इहे आहे त बाबा हुते त आहे 4 रूम स्कूल आहे, पर अञा वधीक ज़रूरत आहे। सरकार उहा इन्वेस्टमेंट करे कोन सघंदी, पर अगरि को प्राइवेट जंहिंखे उहा फ़ी मिले थी, असांजो मेन त मक़सदु आहे त सभु ॿारनि खे स्कूल मिले पढ़ाई, उहो शायदि उहे 4 कमरा जल्दी कंस्ट्रक्ट करे वेंदो। जॾहिं उनखे ख़बर पवंदी त मां वटि अगरि 200 ॿारड़ा ॿिया ईंदा त मूंखे 500 रुपीज़ पर हेड मूंखे वरी वधीक पैसा मिलंदा। उहा इन्वेस्टमेंट जल्दी कंदो ऐं कमरा वधीक ठाहे वेंदो। सो इन तरीक़े से का असांखे पैराडाइम शिफ्ट करणी पर पवंदी। शाह साहब, पावर्टी जेका आहे सिंध जे अंदरि, उनमें जेको ॿार आहे, जेका चाइल्ड लेबर आहे, उहा असां रोके कोन सघिया आहियूं। हाणे बि तव्हां जॾहिं बि गुज़रंदा हूंदव कराची में ई तव्हांखे हर चौक ते जेको आहे ॿारड़ा नज़र ईंदा, गैराजनि जे अंदरि ॿारड़ा नज़र ईंदा, नंढनि पंहिंजो ॻोठनि में ईंदो, बाखड़ा होटल ते जेको आहे छोकिरा जेको आहे चांहि पिया ॾोईंदा हूंदा। हाणे जॾहिं एॾी पावर्टी जी रिडक्शन, असां पावर्टी जी लेवल आहे त असां उहा रिड्यूस न कंदासूं त उहे ॿार पंहिंजा उनजा वालदेन कीअं उन्हनि खे स्कूल मोकिलींदा? फैज़, तव्हां सवाल तमामु सुठा था कयो, पर जेको हिकिड़ो डूम्सडे सिनेरियो हूंदो आहे न, त तव्हां हीअ था कयो पर हिन खे कीअं एड्रेस कंदो, इहे सभु ॻाल्हियूं इन करे मूं चयो त पावर्टी, एजुकेशन, लॉ एंड ऑर्डर, इकोनॉमी, इहे सभु शयूं गॾिजी हल ॾियणियूं। अलॻि अलॻि कंहिं शइ खे टच कंदो त तव्हांखे प्रॉब्लम्स त हर जाइ ते नज़र ईंदा न। पर तव्हां एजुकेशन सां गॾोगॾु, छो त हाणे मेन इशू इहो आहे त तव्हां ॿारनि खे, हाणे मतिलबु ॿारनि खे स्कूल मोकिलींदो त अञा ग़रीब थी वेंदा माण्हू। इहो न, मां चवां थो त 500 जे इंसेंटिव ते ॿार जेको इंसेंटिव कोन्हे, जेको असां पढ़ूं था न, ॿार न अचण जा जेके सबब जेके पाण स्टडी कंदासीं न, तव्हां जो छा, मां इहो चवां थो उहो त इंटरलिंक्ड आहे न। अगरि इकोनॉमी बहितर थींदी, जेको हिकिड़ो पंहिंजो कमाइण वारो घर में हुअणु खपे, जेको ऐं मेल फीमेल ॿई, ऐं चवां थो तॾहिं असांजी मुल्क तरक़ी कंदो, जॾहिं असां ख़वातीन खे बि मेन धारे। ऐं असां वटि त ॿारहाड़ी में त मां चवां थो औरतूं ज़्यादा कमु कंदियूं आहिनि मर्दनि जे मुक़ाबले में, पर असां उनखे एक्नॉलेज न कंदा आहियूं। सो इहे सभु शयूं जॾहिं असां इहो इकोनॉमी या पावर्टी रिडक्शन तॾहिं थींदी, इकोनॉमी बहितर थींदी। इकोनॉमी कीअं बहितर करे सघंदासीं त जेको हिकिड़ो घर जो भाती अगरि ख़र्चु हुन घर हलाइण जो 20,000 रुपया महीनो आहे ऐं हींअर हू 10,000 थो कमाए, ऐं इन करे उनखे जेके 2 ॿारड़ा आहिनि उन्हनि खे कमु करिणो थो पए, असां उनजो लेवल वधाईंदासीं त इहे सभु शयूं तॾहिं मूंखे पंहिंजो हिकिड़े 2-4 जॾहिं एमरजेंसी जी तव्हां ॻाल्हि कई त काफ़ी माण्हुनि जेको आहे पंहिंजो उन सां ॻाल्हि ॿोल थी पए। ज़ाहिर 2-4 माण्हुनि मूंखे मतिलबु हिकिड़ी तजवीज़ ॾिनी, सुठी ॻाल्हि आहे, ॿुधायो। हा बिल्कुलु, हा बिल्कुलु। उन्हनि जो ख़्यालु इहो त जेकॾहिं पियोन खां वठी चीफ मिनिस्टर ताईं सिंध गवर्नमेंट जो जेको आहे पंहिंजो माण्हू आहे, पियोन खां वठी चीफ सेक्रेटरी ताईं ऐं काउंसलर खां वठी चीफ मिनिस्टर ताईं इलेक्टेड ऐं ऑफिशियल्स, उन्हनि खे चयो त पंहिंजा ॿार 5 दर्जा जेके आहिनि उहे सरकारी स्कूलनि में पढ़ाए, पोइ भली जिते वञी पढ़ाए। हुननि जो ख़्यालु हो त बिल्कुलु जेको आहे सही सूरत हाल थी वेंदी, छाकाणि त MPAs MNAs जेके सेक्रेटरीज़ ऑफिशियल्स उहे सभई जेके आहिनि उहे एफर्ट वठंदा त भई उस्ताद हुजे असांजा ॿारड़ा पढ़नि। हाणे जीअं त उन्हनि जा ॿारड़ा ॿियनि स्कूलनि में पढ़नि था, वेंदे हेड मास्टर जेको प्राइमरी स्कूल जो आहे उनजो ॿार बि पब्लिक सो चवनि था जेकॾहिं एमरजेंसी शाह साहिबु नाफ़िज़ करणु चाहियो त इहो हिकिड़ो लॉ पास करे छॾे, इहे सभई MPAs वेंदा स्कूलनि जी मालिकी करणु, इहे समूरा ADOs, इहे तव्हांजा इंजीनियर, इहे सभु वेंदा, भाई स्कूल हले थो नथो हले, इहे पाण ई स्कूलनि खे हलाईंदा। आइडिया थी सघे थो, ॾिसो अहिड़ी ड्रास्टिक क़िस्म जा ऑर्डर ॾेई सघजनि था, कमु उहो ई कंदो जेको इम्प्लीमेंट करे सघां सुभाणे हिते। पर इनशाला इहो मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त उहा डायरेक्शन ॾिसण में अचे। मुंहिंजो वालिद साहिबु सरकारी स्कूल में पढ़ियो, पंहिंजे ॻोठ जे स्कूल मां पढ़ी, उहो बि चीफ मिनिस्टर थियो हिन सूबे जो, ठीकु आहे। पर मां अॼु खां 54 साल अॻु में पैदा थियो हुउसि, पर मां वरी प्राइवेट स्कूल में पढ़ियो आहियां। सो इहो फ़र्क़ु त हिकिड़ो अची वियो न असांजे, ऐं हींअर खां न आयो न। ऐं स्कूल जॾहिं मैं वञणु शुरू कयोसि त 1966 में या 67 में मूं स्कूल वञणु शुरू कयो, तॾहिं खां मूं प्राइवेट स्कूल में पढ़णु शुरू कयो, त इहो त फ़र्क़ु तॾहिं खां हिकिड़ो अची वियो, हिकु हीअं रीसेंट फिनोमिना कोन्हे। पर तव्हां सही था चओ त असांखे पब्लिक स्कूल्स खे एतिरो बहितर आणणो आहे जो ओनरशिप न आहे न, उहो अचे, इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स ऑफिशियल्स उनखे ओन नथा कनि, छाकाणि त उन्हनि जो स्टेक न आहे।
हाणे इहो तॾहिं थींदो, पर मां तव्हांखे उहो ई ॿुधायो न, मां पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾिनो, मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजो सरकारी स्कूल में पढ़ियो, हुन ज़माने प्राइवेट स्कूल जो कॉन्सेप्ट ई कोन हूंदो हुयो शायदि। आख़िरी पोर्शन शाह साहब, करप्शन चवंदा सिंध में ॾाढी आहे, हा, डू यू बिलीव इन इट? करप्शन सॼे मुल्क में आहे, सिंध में बि आहे, ऐं उन करप्शन खे ख़तमु करण लाइ मां इहे तव्हां चई उन करप्शन सफ़ा कोन्हे, इहो हिकिड़ो ग़लति स्टेटमेंट हूंदी। चवनि था कंपेरेटिवली ॾाढी आहे। आई डोंट मां ईअं मां आई डोंट एग्री, आई डोंट एग्री। ॿिए पासे बि आहे, हिते जेको आहे सिंपली चए थो आई डोंट एग्री। तव्हां मूंखां सुवाल पुछियो ऐं हुनजा वजूहात आहिनि काफ़ी, ॿियनि पासे तव्हांखे वॾा वॾा धारा ॾिसण में ईंदा आहिनि। हिते त कॾहिं तव्हां कंहिंखे हज़ारनि जी चोरी में पकड़ियो जो ग़लति आहे, मां कंहिंखे डिफेंड कोन थो कयां, पर हुते जेके अर्बन जी ॻाल्हियूं थियनि थियूं उहे ॿिया वॾा स्कैंडल्स आहिनि जेके तव्हांखे बि ख़बर हूंदा। कुझु मां वरी कंहिं सूबे ते स्पेसिफिकली चवणु कोन थो, तव्हां हिकिड़ो कमु कयो न, चऊं हाणे मां तव्हां नैब जी वेबसाइट ॾिठी आहे न, तव्हां नैब जी वेबसाइट में रिकवरीज़ आहिनि जेके हिननि कयूं आहिनि जॾहिं खां शुरू थियो आहे। वीआर जंहिंखे चवनि था, वीआर आहे, ॿियो बि हिकिड़ो हूंदो आहे पिली बार्गेन हूंदो आहे, वॉलंटियरली रिटर्न बि प्ली बार्गेन, इहे ॿिन्ही जा तव्हां नंबर्स ॾिसो त सिंध में घणा आहिनि या ॿियनि सूबनि में घणा आहिनि, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। पर असांजा ॾिसो कुझु मिनिस्टर ॿाहिरि वेठा आहिनि, नथा अची सघनि, साबिक़ काबीना मिनिस्टर्स जेके आहिनि उनजी रीज़न मां उहो ई चवां पियो न, असां वटि हाउंडिंग घणी आहे, असांखे पेश ईअं कयो आहे त जीअं सॼो, पर प्रूफ इज़ इन द पुडिंग। तव्हां वेबसाइट खोले ॾिसजो, मूं वटि नंबर्स आहिनि, पर मूंखे हींअर यादि कोन्हे मूं कढिया। ॿियनि सूबनि में ॾिसो त घणी रिकवरी थी आहे, जाम आहिनि, इहा ॻाल्हि सही आहे, ऐं असां वटि घटि थी आहे, पर हाउंडिंग असां वटि आहे। बसि परेशान हिते करिणो आहे, सिंधियुनि खे बदनाम करिणो आहे, इहा हले पई थी तरीक़ेकार, ऐं असां पाण इन ट्रैप में बि फॉलन इनटू इट। तव्हां ऐं बसि इहे ॻाल्हियूं कंदा आहियो, तव्हां पाण इहा कई न ॻाल्हि, हुते मिनिस्टरनि मां नाला वरी कोन थो वठां, टीवी ते पैसा वठंदे मिलिया, पर उहे अञा ताईं वेठा आहिनि। हा, उन्हनि ते उन हाउंडिंग कोन्हे। हिते असांखे एॾो कयो अथनि, अञा कंहिं ते कंहिं मिनिस्टर ते का नोटिस बि कोन थो निकिरे, पर हुनखे ECL में पहिरियों थो विझी छॾिजे। तव्हांखे इहा ख़बर आहे न ॻाल्हि, इहा हाउंडिंग न आहे त छा आहे? सो महिरबानी करे तव्हां मूंखे त इन जेको प्रोपेगेंडा हुन खां निकिरणु खपे त असां वधीक मतिलबु सिंधी। पोइ मुशरफ जी वरी मूंखे यादि अची, हुन चयो न त सिंधी जेके आहिनि उहे क्वालिफाइड कोन आहिनि, पोइ शायदि तव्हां ईअं त सिंधी करप्ट पए। ऐं हर शइ खे डिनाउंस थो कयां त सभिनी खां वधीक क्वालिफाइड सिंधी आहिनि ऐं सभिनी खां घटि करप्ट सिंधी आहिनि। ॿियनि सूबनि में अनफॉर्चुनेटली असांजा पंहिंजा ई जेके आहिनि न, उनखे प्रोजेक्ट ईअं था कनि त जीअं सिंध में अलाए छा थी वियो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पर शाह साहब, हूं जीअं ॿाहिरि ॾिसूं था त मिसाल तौरु पंजाब सां कंपेरिज़न कयूं था, बाक़ी ॿिया सूबा त मां क्वेटा खां सवाइ इंटीरियर ऑफ द बलोचिस्तान रिसेंटली वियो न आहियां। पंजाब जे अंदरि जेकॾहिं वञो था त तव्हां रहीमयार ख़ान वञो, तव्हांखे साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो, तव्हां सदकाबाद वञो, हिकिड़ो साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो, लाहौर वञो, तव्हांखे हिकिड़ो साफ़ु सुथिरो शहरु नज़र ईंदो। इन जे बरक्स असां जेकॾहिं सिंध जा शहर ॻणणु शुरू कयूं, ईअं असां रोडनि रस्तनि जो जेकॾहिं उहो कयूं, ईअं असां इरिगेशन जे सिस्टम खे ॾिसूं, ईअं असां जेको आहे उनखे ॾिसूं, फ़र्क़ु महसूसु थिए थो। फ़र्क़ु बिल्कुलु आहे। मां तव्हांखे मञां थो न, असांखे ज़रूरत आहे इम्प्रूव करण जी, ऐं इहो इम्प्रूवमेंट जी तरफ़ वञूं था पिया। तव्हां हीअं ॾिसंदो, तव्हांखे कुझु न कुझु चेंज रुपए में आनू बानू ॾिसण में ईंदो इंशाअल्लाह ताला। 2018 जी इलेक्शन ताईं, इन करे इहो टर्म हिन हुकूमत जो तेसि ताईं आहे, तव्हांखे डायरेक्शन ज़रूरु ॾिसण में ईंदी, त तव्हां पोइ इहा ॻाल्हि इंशाअल्लाह अॼु खां साल खां पोइ वेंदासीं त तव्हां शायदि, मुंहिंजी उमेदु आहे त इहा ॻाल्हि न कंदो। ईअं आउं कोन थो चवां त बिल्कुलु हर शइ ठीकु थी वेंदी, पर डायरेक्शन अहिड़ी ॾिसण में ईंदी त असां वरी जेको थोरो इन प्रोपेगेंडा जी वजह सां पाण ग्राउंड, असां त इन ई बहस में पइजी विया आहियूं न। अनफॉर्चुनेटली असां कमु करण जी बजाए, कल्ह मूंखां सवाल थियो हिकिड़ी जाइ, बल्कि पंहिंजी मुलाक़ात थी हुते, मां चयूं त बाबा नैब फलाणी, मुंहिंजो नैब खे जो करिणो उहो करे, ऐं पंहिंजो कमु कंदुसि। पर पास्ट में इहो थियो त असां रुगो ॿी डिस्कशन्स में पंहिंजो सॼो वक़्तु बर्बादु कयोसीं ऐं असां पोइ हिते रहिजी वियासीं। इहो प्रोपेगेंडा हुओ असांजे ख़िलाफ़ु। शाह साहब, विश यू ऑल द बेस्ट। उमेद कजे थी तव्हां जेका 2018 ते जी ॻाल्हि चओ था ऐं साल खां पोइ पाण मिलूं, इंशाअल्लाह काफ़ी शयूं बहितर आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह साहब सां तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाठी इजाज़त सदाईं गॾु।